अदा ही स्कूल तकरीबन तमाम क़दीमी स्कूल है। इनमें छोकरा ऐं छोकिरियूं ॿई तालीम हासिल कनि था। हिन वक़्त असांजे मसइलनि में सभ खां फ़हिरिस्त मसइलो आहे उस्तादनि जी कमी। तकरीबन अंदाज़ो असांजो इहो ई आहे, असां जेके दाख़िलाऊं आहिनि 700 खां मथे आहिनि ऐं असांजा टीचर आहिनि बमुश्किल तकरीबन 8-9 टीचर आहिनि। इन खां वधीक असांजा टीचर बि कोन्हनि ऐं स्कूल में जेको न सो हिकिड़े टीचर जे हवाले आहिनि 100 ॿार खां मथे आहिनि। जेको तइलीम असां इहे ॿार तइलीम हासिल करे सुठी तालीम हासिल करे न सघंदा ऐं उस्तादनि खे बि जेको न सो तमामु घणो दबाव आहे पढ़ाइण जे लाइ। ऐं इन खां अलावा असांजे हिन स्कूल में फर्नीचर जी कमी आहे ऐं कुझु रिपेयरिंग जो बि कमु आहे ऐं नई बिल्डिंग असांखे जेके मिलिया आहिनि 8 कमरा, उन जो बि तकरीबन 50-60% कमु थियो, बाक़ी आहे इनकम्पलीट आहे। उन जो बि कमु करायो वञे ऐं साफ़ पाणीअ जो बि असांजो मसइलो आहे, वॉशरूम जो बि मसइलो आहे, फर्नीचर जो बि मसइलो आहे। महिरबानी करे असां मुंतखब नुमाइंदनि खे बि जेको न सो असां उनखे आगाही ॾिनी आहे ऐं असांजे बाला ऑफिसरनि खे बि आगाही ॾिनी, एप्लीकेशन वग़ैरह ॾिनो आहे, वर्बली ज़बानी बि असां उन्हनि खे चयो आहे, पर अञा उनजी का बि सुनवाई कोन थी आहे। हाणे बिल्डिंग त असां वटि मौजूदु आहिनि, पर उन में उस्तादनि जी तमामु घणी कमी आहे। हीअ आबादी तक़रीबन 50,000+ आबादी आहे, जंहिंमें ही वाहिद गवर्नमेंट जो प्राइमरी स्कूल आहे जंहिंमें उस्तादनि जी कमी तमामु घणी कमी आहे। थोरी बि नथो चई सघां, तमामु घणी कमी आहे। ऐं उन ॿारनि खे जेकॾहिं सुठी तालीम जेको हुनजो बुनियादी हक़ आहे उहो उन्हनि खे उहो हक़ नथो मिले। बराए महिरबानी असांजे बाला ऑफिसरनि खे ऐं मुंतखब नुमाइंदान जेके उन्हनि सभिनी खे अपील थी कजे त महिरबानी करे असांजे मसइलनि ते गौर कनि ऐं उन्हनि मसइलनि खे फौरी हल कराइनि। महिरबानी।